जे मुशाइरा या प्रोग्राम हूंदा न, उन में हिकिड़ो शाइर जी जे शेर ते घणी क्लिपिंग थी, वरी मुंहिंजे शेर ते घटि थी त इन ते हसद थींदो, रिकाबत थींदी त यार हीअं छो थियो। हाणे दुनिया जहान मंझि अलाह ॼाणे केतिरो दाद माण्हुनि खे मिले पियो, असीं ॾिसूं पिया पाण। बसि इहा ज़िंदगी जो मामूल आहे, बसि हाणे ॿियो छा, क़बूल करिणो थो पए। में चवनि था अर्जन जेको अर्जन तमामु वॾो बलवान, वॾो ताक़तवर, वॾो वेढ़ाक, बहादुर, जंगजू, बहादुर माण्हू हो। ऐं माना कटकनि सां अकेलो ॼणो विढ़ंदो, कटकनि सां विढ़ी पवंदो। पोइ वरी हू जॾहिं ओड़ो थियो या उनजी ताक़त हटी, तॾहिं इहा हालत थी जो हिकिड़े हंधि दाड़े लाइ जंग में फेराए आया, हिन सां अर्जन सां गॾु उनजा ॿार बचा बि हुआ। उहे ॿियो त सभु कुझु फुरियाऊं, पर उहे ॿार बचा जेके उहे बि अगवा करे विया। ऐं अर्जन तॾहिं अर्जन खे कंहिं चयो त तो वटि भालो त उहो साॻियो पियो आहे, भालो हाणे हलाइण वारा हथ विया। चए थो दर्द उहो ई जवान रहियो आहे, अढाई पोड़ा थी विया। हॉस्टल जूं कचहरियूं, वॾा टहक, दोस्तनि जा ग्रुप न चऊं था न, असां माना हलदीन बाग़ी जलसनि जुलूसनि कचहरियुनि जो माण्हू उहो ईमान सां केरु कचहरी करियूं त हे शायदि चूचड़ी लॻियो वञे। यार आऊं तो मरां, आऊं कहिड़ी कचहरी वेही करियां। जान में ई माण्हूअ जे जान में ई सुकून कोन्हे, जान में ई सुकून कोन्हे। साह खणणु मुश्किल, हलणु मुश्किल, खाइणु मुश्किल, खाइणु पीअणु सुबुह वारे टाइम नेरनि में 2 चोथ या अधु मानी, 2 पैरनि जो 2 मानियूं खाधियूं त वॾी ॻाल्हि थी वई। राति जो 1 मानी खीर सां बसि, इहा खुराक रही आहे। आयो कि न ज़िंदगी में ॿिया त सभु लुत्फ़ विया। छा शहज़ादो सही न, अच्छा राजा जो गादी नशीन हो, सही। मालात में बीठो हुजे त हेठां को बीमार पोड़ो मुंहुं वांगुरु लट जे सहारे
राणीअ खे सॾु करे चई त इहो माण्हू हीअं कुंकड़ो थियो छो पियो वञे, हिन वीचारे जी पीरी आहे। भला आऊं बि ईअं ई थींदुसि, तोखे बि ईअं ई थियणो पवंदो, थी सघे थो तूं बि ईअं ई थी। वरी हिकिड़ो ॾींहुं बीमार ॾिठाई त बीमार जी हालत सोचे चई आऊं बि ईअं ई थी वेंदुसि, थी सघे थो तूं बि ईअं ई थी वञे। पोइ इहे 3-4 मुशाहिदा हिन कया न। तंहिंखां पोइ राति जो माना राणी ऐं ॿार सुतल छॾे माला छॾे रवानो थी वियो, जंगल में भटकियो वञी गौतम हल। ऐं पोइ तपस्या कई सॼी, तपस्या कई। पोइ चवनि था त उन कयो सच ॻोल्हे हथु कयो या उनखे उहो जेको सच मिलियो, ख़ुदा मिलियो या सच मिलियो, उहो इहो थियो न। वाह। बहरहाल हलीम साईं, हींअर बि हालतूं ॾाढियूं माना हाणे आहिनि पेचीदा हालतूं आहिनि ॾाढियूं। माण्हू नफ़्सा नफ़्सी लॻी पई आहे। हा, को माण्हू कंहिंखे कुझु पुछण जे लाइ बि तयारु कोन्हे। ऐं अहिड़ो सिंधी समाज अॻे हो त कोन। न भला पुछण सां छा थो थिए, पर इहा ॻाल्हि आहे त पुछण सां माण्हूअ खे अहसासु थींदो आहे। यार मुंहिंजो हीउ दोस्त जेको आहे जी हा, 2 ॾींहंनि जो दोस्त जेको आहे हींअर हिन हाल में आहे, उहो अहसासु माण्हुनि मां तो वारी ॻाल्हि त ख़तमु थी। हा बिल्कुलु। अयाज़ गुल लिखियो, कंहिं लिखियो? अहसास बिना माण्हू, इक़बाल पुराणी। वाह। अयाज़ जो न, अयाज़ गुल। अयाज़ गुल सही था चओ त अहसासु माण्हुनि मां निकिरी वियो आहे। जॾहिं हिकिड़े माण्हूअ जी हिकिड़े माण्हूअ जी मजबूरी जेका आहे उन खे उन जो मज़ाक उॾायो वञे त माना हद थी वई न। अरे बाबा अवां खां उन सां हमदर्दी त नथी थिए। तोखे इहा ॻाल्हि हींअर बंदि। हिकिड़ो डॉक्टर दोस्त हो, उते वेंदा आहियूं त असांजो डॉक्टरनि सां मिलाइण इहे सभु कम उहो कंदो आहे, सही न। उन ई खे मूं सां गॾु वीचारो जमील लाचारी मूं सां गॾु हूंदो आहे। सो जमील लाचारीअ चयो साईं डॉक्टर साहिबु हलीम खे इलाजु एॾो करियो चाहे ॾाका जेके आहिनि न माड़ियुनि जा ॾाका, उहे माड़ियुनि जा ॾाका जा हिते सोचे पेर खणंदो वञा। चई न ॾाका चढ़े वरी उहे जोबन में अचे टिप ते। तॾहिं हुन वीचारे डॉक्टर चयो त बाबा मसालो इहो आहे त आऊं पंहिंजी बि पक कोन थो ॾियां त 10 सालनि या 20 सालनि खां पोइ, हींअर मुंहिंजी उमिरि 40 साल आहे,
पर 20 सालनि खां पोइ आउं ख़ुदि हलीम खां वियल हुजां, ॾाका चढ़ी सघां या न सघां, वाह केरु थो पकड़े। सो इहो वाकई माण्हूअ खे क़बूल करणु खपे। आउं चवां थो त वरी उहो दौरु कोन थो अची सघे। हाणे साईं हॉस्टलुनि मां निकिरंदा हुआसीं, पोइ माना सुपर हाईवे माना पियादा ई पियादा हॉस्टलुनि मां निकिरी सुपर हाईवे टिपी फार्मेसी डिपार्टमेंट पहुची, हितां वरी कमकार सां हरी पियादा ई पियादा मारी हॉस्टल थी अॻियां थी हली AC2 में कमकार लाइ वरी उतां हॉस्टलुनि ते पिया हलंदा हुआसीं। अहिड़ा काड़ा इहे जा इहे गर्मियूं इहे जूं इहे। वाह फाटक ते माण्हू पियो वेंदो। हाणे चवां थो न हे हाथीअ टिन मूं ते कावड़बा आहिनि, हाणे त हिननि कावड़जनि। सही जी जी अच्छा। सो मामा जुम्मन हाजी मूं ते कावड़बा हुआ, हाणे त हिननि मुंहिंजो हाल ॾिठो त हाणे कावड़जण छॾे ॾिनो अथनि। अच्छा सो हलीम साईं इहो रूटीन हूंदो माना तव्हांजो हॉस्टलनि खां निकिरण जो? रूटीन न, पर चऊं था त इहे पंध या इहे सफ़र जेके हूंदा हुआ जी जी इहे ज़िंदगी में माण्हू लेखींदो ई कोन हो न। वाह साईं वाह वाह। अच्छा हींअर घर खां रोता ताईं अचूं था त साह में भरजो था रहूं, बिख नथी खजे, वाह हलियो नथो थिए, छा करियूं। उमरकोट शहर में इहो साॻी रोयलवा मां पियादा निकिरंदासीं, उमरकोट अची हितां घर बाज़ार मंझा ॿी किले वारी घाटीअ ताईं वरी हितां परते DC ऑफिस, तॾहिं मुख़्तियारकार जी ऑफिस हूंदी हुई किले में, इहे हितां कॉलेज में वेंदासीं, इहे सभु पंध पिया थींदा हुआ। पंध बि वारीअ जो हूंदो। ऐं हाणे त हाई स्कूल मजबूरीअ में वञूं था, उते क्लास हिकिड़ी क्लास खां ॿी क्लास ताईं वञूं नथा सघूं, हाणे छा कयूं।